में रिवायत है इन जे रावियन सहाबी रसूल हज़रत मुआविया बिन हकम सुलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु। एक भेरो उन सां हिकु वाक़ियो पेश आयो जंहिंखे उन्हनि बयानु कयो। वाक़ियो कुझु हिन तरह आहे त इस्लाम जी शुरूआत में नमाज जे दौरान गुफ़्तगू करण जी इजाज़त हूंदी हुई। पोइ अल्लाह पाक जो हुकुम आयो ऐं नमाज जे अंदरि ॻाल्हाइण खां मना कयो वियो। हीउ जेको नओं हुकुम हो हज़रत मुआविया बिन हकम सुलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हिन नए हुकुम जो इल्मु न हो। हाणे वाक़ियो कुझु हीअं थियो त फ़रमाईनि था हिकु ॾींहुं मस्जिद नबवी शरीफ़ में हाज़िर थियुसि। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे पुठियां नमाज़ पढ़ण जी सआदत हासिलु कई। नमाज जे दौरान हिकु शख़्स खे निच अची वई, छो त उन्हनि जे ज़हन में उहो ई पुराणो हुकुम हो त नमाज में ॻाल्हाए सघूं था। तंहिं करे फ़रमाइनि था उन शख़्स खे निच आई त मूं चयो यरहमुकल्लाह, यानी अल्लाह पाक ते रहम फ़रमाए। बसि मुंहिंजे ही चवण जी देरि हुई, आस पास जे सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम मूंखे तिखी नज़रुनि सां ॾिठो। मूं चयो छा थियो, तव्हां मूंखे तिखी नज़रुनि सां छो ॾिसी रहिया आहियो? हाणे उन्हनि पंहिंजो हथु पंहिंजे रानुनि ते हयो। हाणे मां सम्झी वियुसि त हीअ मूंखे चुप कराइणु चाहिनि था। मां चुप थी वियुसि। फ़रमाइनि था नमाज़ मुकमल थी, सलाम फेरियो वियो। हाणे मुअल्लिम काइनात फ़ख़्र मौजूदात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मूंखे पाण वटि घुरायो। मुंहिंजा माउ पीउ उन्हनि ते क़ुर्बान थियनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक सुठो ऐं बहितरीन मुअल्लिम यानी सेखारण वारो या तरबियत फ़रमाइण वारो न मूं पहिरियां कॾहिं ॾिठो हो, न ई कॾहिं पोइ ॾिठो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे घुरायो। न दड़का ॾिनऊं, न मारियाऊं, न बुरो भलो चयऊं, बल्कि निहायत नरमी सां फ़रमायाऊं नमाज़ में गुफ़्तगू नाहे कबी। नमाज़ में त अल्लाह पाक जी तस्बीह कबी आहे, तकबीर चइबी आहे ऐं क़ुरान जी तिलावत कबी आहे। सुभान अल्लाह। प्यारे इस्लाम भाई, केॾो प्यारो शान आहे असांजे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो। हिन हदीस पाक मां मालूम थियो त नरमी इख्तियार करणु महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आहे। अफ़सोस असां वटि हिन सुन्नत खे छॾे ॾिनो वियो आहे। हीअ शिकायत आम तौर ते ॿुधण में ईंदी आहे त असांजी को ॿुधे ई नथो। पर हिन ॻाल्हि ते घटि ई माण्हू तवजो ॾींदा आहिनि त असांजे सम्झाइण जो अंदाज़ कीअं हूंदो आहे। नंढो ॿारु जेकॾहिं ग़लती करे वेहे त माण्हू उनखे दड़का ॾियणु शुरू कंदा आहिनि। 8 या 10 सालनि जा ॿार कॾहिं कॾहिं मस्जिद में ईंदा आहिनि त हरकतूं बि कंदा आहिनि। ईअं ॾिठो वियो आहे त माण्हू कावड़ में अची करे उन्हनि खे कॾहिं कॾहिं चमाट बि वाहे कढंदा आहिनि। पोइ उनजो नतीजो छा निकिरंदो आहे कि हिन जी त दिलि टुटी पवंदी आहे ऐं उहे सॼी ज़िंदगी मस्जिद जो रुख ई न आहिनि कंदा। ईअं ई घरनि में सम्झाइण जो अंदाज़ सख़्तु हूंदो आहे। माउ जी मोहबत दुनिया में मशहूरु आहे, पर कुझु माइरूं बि ॿारनि खे सख़्ती सां सम्झाईंदियूं आहिनि। असां वटि ॿियनि जे साम्हूं सम्झाइण जो बि रवाजु आम आहे। नंढे भाउ खां ग़लती थी वई, पुट खां ग़लती थी वई, घर जे कंहिं ॿिए फ़र्द खां ग़लती थी वई त घर में जॾहिं को महिमान आयो हुजे त उनजे साम्हूं सॼी कहाणी ॿुधाए करे पोइ सम्झाए रहिया हूंदा आहिनि। ईअं ई नेकी जी दावत ॾियण में कॾहिं कॾहिं तमामु सख़्तु लहजो इख्तियार कयो वेंदो आहे। सोशल मीडिया ते चइजे त पूरो हिकु तूफ़ान आहे। कंहिंजी का कमज़ोर ॻाल्हि ख़बर पइजी वञे त सोशल मीडिया ते शोर थींदो आहे, उनखे बुरो भलो चयो वेंदो आहे, इज़त ते वार कयो वेंदो आहे। पोइ चयो वेंदो आहे त हीउ वॾो ज़िद्दी आहे, मगरूर आहे, ॻाल्हि नथो मञे, नाफ़रमान आहे ऐं ख़बर न आहे कहिड़नि कहिड़नि लक़बनि सां नवाज़ियो वञी रहियो हूंदो आहे। इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था हीउ अंदाज़ तमामु ग़लति आहे। सम्झाइणु घुरिजे पर नरमी सां, प्यार मोहब्बत सां, हिकमत अमली सां सम्झाईंदासीं त इंशा अल्लाहुल करीम सम्झाइण जो फ़ाइदो थींदो। आला हज़रत इमाम अहले सुन्नत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था आमाल में हिदायत नरमी सां करणु घुरिजे, जो सख़्ती सां ज़िद न वधे। मालूम थियो नरमी सां सम्झाईंदासीं त ज़बान में असरु थींदो, सख़्ती सां सम्झाईंदासीं त साम्हूं वारो ज़िद्दी थी वेंदो। तंहिं करे जेकी मुअल्लिम आहिनि, मुबल्लिग आहिनि, वालिदैन आहिनि, वॾा भाइर आहिनि, जेकी बि सम्झाइण वारा आहिनि, पढ़ण पढ़ाइण वारा आहिनि, नेकी जी दावत ॾियण वारा आहिनि, उनखे घुरिजे त सुन्नत तरीक़ो इख्तियार कनि ऐं नरमी खे पंहिंजी आदत जो हिसो बणाए वठनि। हे फलाहो कामरानी नरमियो आसानी में, हर बना काम बिगड़ जाता है नादानी में।
तो प्यारे इस्लाम भाइरो, अल्हम्दुलिल्लाह प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा बेशुमार शान आहिनि। एतिरा शान आहिनि जो असां जहिड़ा निकम्मा त छा मखलूक में केर बि संदन शान जी ॻणप करे ही नथो सघे। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, तेरे तो वस्फ़ ऐब तनाही से हैं बरी, हैरान हूँ मेरे शाह में क्या क्या कहूँ तुझे। यानी ए मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अवां जा केतिरा शान बयान कयां, मां उन लाइक़ किथे आहियां। रब्बे रहमान अवां खे एतिरा शान अता कया आहिनि जो अवां जा औसाफ़ ख़तम ही न आहिनि थींदा। शान ख़तम थियण बि हिकु कमी आहे। अवां जे रब अवां खे हिन कमी खां बि पाक रखियो आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे उन्हनि शाननि मां हिकु मुअल्लिम यानी उस्ताद हुजण जो शान बि आहे। असांजा आकाई मौला मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम काइनात जा सभिनी खां वॾा, सभिनी खां वॾे रुतबे वारा, सभिनी खां आला, सभिनी खां वधीक तजुर्बे वारा उस्ताद आहिनि। आम तौर असां वटि जंहिंखे 10, 12, 15 साल पढ़ाईंदे थी विया हुजनि त मुआशिरे में उन्हनि खे निहायत माहिर तजुर्बेकार टीचर शुमार कयो वेंदो आहे। जंहिंजे पढ़ाइण जो अरसो ऐं तजुर्बो वधीक हुजे उहो वॾो मुअल्लिम हूंदो आहे। प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मुअल्लिम हुजण जो शान जो अरसो ख़बर आहे केतिरो आहे। जॾहिं खां मखलूक़ात पैदा थियूं आहिनि तॾहिं खां पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुअल्लिम आहिनि यानी उस्ताद आहिनि। हदीस पाक में आहे, नूर खुदा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो नूर सभिनी मखलूक खां पहिरियां बणायो वियो। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ खां 2000 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे त नूर मुस्तफ़ा अल्लाह पाक जी तस्बीह कंदो हो। बस मलाइक हिन तस्बीह के ॿुधी करे तस्बीह कंदा हुआ। सुभान अल्लाह। मालूम थियो जॾहिं त अञा हज़रत आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ बि न थी हुई, मुंहिंजा ई अवां जा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन वक़्त बि मुअल्लिम हुया। पाण मलाइकनि खे तस्बीह सेखारींदा हुया। मलाइक पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिखी करे अल्लाह पाक जी तस्बीह कंदा हुया। असांजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े शान वारा मुअल्लिम आहिनि जो मलाइक बि खेनि खां इल्म जूं ॻाल्हियूं पुछंदा आहिनि। हिन बारे में हिकु ईमान अफ़रोज़ रिवायत ॿुधंदा। अल्लामा उमर बिन अहमद आफ़ंदी रहमतुल्लाह ताला अलैहि क़सीदा बुरदा शरीफ़ जी शरह में लिखनि था, मलाए आला जा मलाइक यानी मुक़र्रबीन मलाइक 1000 साल कुझु मसइलनि में ग़ौर फ़िक्र करे रहिया हुया, पर उन्हनि जा उहे मसइला हल न थी रहिया हुया। उन्हनि जा ही मसइला मेराज जी राति हल थिया हुया। उहे कीअं? हदीस पाक में आहे, प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, मूं पंहिंजे रब खे सुहिणी सूरत में ॾिठो। अल्लाह पाक फरमाए, महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मलाए आला जा मलाइक कहिड़नि मसइलनि में बहस करे रहिया आहिनि? मूं अर्ज़ु कयो, ए अल्लाह पाक, तूं ई बहितर ॼाणी थो। पोइ रब्बे काइनात मूं ते नवाज़िश फरमाई, मूंखे इल्मु बख़्शियो त मूं अर्ज़ु कयो, ए अल्लाह पाक, 4 मसइला आहिनि, मलाइक उन्हनि खे हल न पे करे सघिया। फरमायो, ए प्यारा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां सच फरमायो। हाणे अल्लाह पाक मलाए आला जे मलाइकनि खे फरमायो, ए मुंहिंजा मलाइको, तव्हां मुश्किलात खे हल फरमाइण वारे खे माणे वरितो आहे, यानी उहे मसइला जेकी तव्हां हल नथा करे सघो, अॼु मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां उहे मसइला पुछी वठो। सुभान अल्लाह। उहे दीनी मसइला मलाइक 1000 सालनि खां जिन मसइलनि में ग़ौर फ़िक्र करे रहिया हुया ऐं को हल न निकिरी रहियो हो, अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घड़ीअ खन में मलाइकनि जा मसइला हल फरमाए छॾिया। ख़बर पई असांजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शान जा उस्ताद आहिनि जो मलाइकनि खे बि इल्मु ॿुधाईंदा ऐं सेखारींदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला